घोटकी में नए मुक़ररु थियल एक्सीएन ऑपरेशन डिवीज़न सेप्को घोटकी अब्दुल्ला ख़ान खोसो चयो आहे त सार्फ़िन खे बिजली जी बिना कंहिं वक़्फ़े जी फ़रहामी लाइ मुअसर क़दम खंया वञनि ऐं संदसि शिकायतुनि जो बरवक़्तु अज़ालो कयो वञे। सेप्को ऑफ़िसर ऐं अमलो बक़ाया जाच जी वसूली जे टारगेट खे पूरो करण ऐं गैर क़ानूनी कनेक्शन ख़िलाफ़ ऑपरेशन करे अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन पंहिंजी ऑफ़िस में STO 1 मोहम्मद रमज़ान मलिक, STO 2 ज़ुल्फ़कार अली शेख, STO ख़ानपुर महर सईद अहमद महर ऐं लाइन स्टाफ़ सां थियल मीटिंग खे ख़िताब कंदे कयो। एक्सीएन सेप्को घोटकी अब्दुल्ला ख़ान खोसो वधीक चयो त अहिड़ा सार्फ़िन जिन ते इदारे जा बक़ाया आहिनि उन्हनि खां जल्द वसूली कई वञे ऐं गैर क़ानूनी कनेक्शन ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयो वञे। हिन चयो त समूरनि नाबंदगान खां 100% बक़ाया जाच जी वसूली खे यक़ीनी बणायो वञे ऐं जेके सार्फ़िन बक़ाया नथा ॾियनि उन्हनि जी बिजली बंदि कई वञे। सभई मीटर रीडर्स पंहिंजी रीडिंग दुरुस्त करे मोकिलियनि त जीअं सार्फ़िन खे कंहिं बि परेशानी खे मुंहुं न ॾियणो पवे। हिन चयो त बरसातुनि दौरान बिजली जी बहालीअ लाइ अमलो अलर्ट रहे ऐं समूरा STOs ब्रेक डाउन थियण जी सूरत में पंहिंजे लाॻापियल सब डिवीज़न ऑफ़िस, ग्रिड स्टेशन ऐं फ़िल्टर्स में वञी शिकायती मर्कज़नि जी निगरानी कनि त जीअं दाख़िल थियल शिकायतुनि जो फ़ौरी बरवक़्तु अज़ालो थी सघे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।